तव्हांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इमरान ख़ान जे ख़िताब ते रद्दअमल साम्हूं आयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿुधो आहे त घड़ी चोर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। छा इमरान ख़ान पंजाब ऐं केपी असेंबलियूं टोड़ियूं? बिल्कुलु न। इदारनि खे टाइगर फोर्सिस बणाइण जी कोशिश अॻु जीअं हाणे बि नाकाम रहंदी। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इमरान ख़ान जे ख़िताब ते रद्दअमल साम्हूं आयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿुधो आहे त घड़ी चोर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। छा इमरान ख़ान पंजाब ऐं केपी असेंबलियूं टोड़ियूं? बिल्कुलु बि न। इदारनि खे टाइगर फोर्सिस बणाइण जी कोशिश अॻु जीअं हाणे बि नाकाम रहंदी। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इमरान ख़ान जे ख़िताब ते रद्दअमल साम्हूं आयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿुधो आहे त घड़ी चोर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त छा इमरान ख़ान पंजाब ऐं केपी असेंबलियूं टोड़ियूं? बिल्कुलु बि न। इदारनि खे टाइगर फोर्सिस बणाइण जी कोशिश अॻु जीअं हाणे बि नाकाम रहंदी।